अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, अल्लाह जा किरोड़े करम जे मदीने वारे साईं जो असां खे उम्मती ऐं ग़ुलाम बनायो आहे। उन नबी जी आमद असां जे लाइ अल्लाह जी तरफ़ां वॾो अज़ीम इनाम आहे। हिन उम्मत जे लाइ अल्लाह जी इहा नेमत उज़्मा है जो मदीने वारो साईं असां खे रहबर ऐं रहनुमा मिलियो। अल्लाह पंहिंजे क़ुरान में उन महबूब जे आमद जो ज़िक्र हिननि लफ़्ज़नि में कयो आहे। क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। तहक़ीक़ तव्हां वटि अल्लाह वटां नूर आयो आहे ऐं रोशन किताब आयो आहे। अल्लाह वटां नूर आयो आहे। तफ़सीर जलालैन लिखियो, वो नूर मुझो दिलबर मोहम्मद करीम आहे जेको तव्हां वटि आयो। वो नूर मोहम्मदी तव्हां जे दिलयुनि खे रोशन करण, तव्हां जे क़ल्ब ऐं बातिन खे रोशन करण ऐं तव्हां जे कब्रुनि खे ऐं तव्हां जे मुक़द्दरनि खे रोशन करण जे लाइ मोहम्मद करीम आहे। सोने हबीब के रब्बुल आलमीन जल्ल शानहू नूर बनाए मोकिलियो। तफसीर रूहुल बयान जे अंदर हदीस आणे थो। हजरत सैयदना अबू हुरैरा रदी अल्लाह ताला अन्हु रिवायत कनि था त हिकु ॾींहुं जिब्रील अलैहिस्सलाम मदीने वारे साईं जी खिदमत में आयो। वो मदीने वारे मीर जिब्रील खां पुछो त या जिब्रील कम अमरत मिन सिनीन। ए जिब्रील तुंहिंजी उम्र केतिरा साल थींदी, तुंहिंजी ॼमार केतिरा साल थींदी। मदीने वारे साईं पुछो जिब्रील नूरी मलाइकनि जे सरदार खां, मलाइकनि जे अॻवान खां हबीबन पुछो त ये जिब्रील तुंहिंजी उम्र केतिरी थींदी। फ़क़ाल या रसूल अल्लाह लस्तु आलम।
मुझा महबूब ये अल्लाह जा रसूल मुखे खबर ना है तो केतरी मुझी उम्र को गाना ट्रोई न तो करे सका गैर अन फिल हिजाब राबे नजमन सवाए हिकड़ी गाल जेकड़ो ऊञाण हिकड़ी निशानी तवा के बुधाया तो वो तवा अंदाजो लगायो तो मुझी केतरी उम्र होगी जेके पर्दा है हिजाब है अजमत जा उन्हें चौथे पर्दे जे अंदर हिकड़ो सितारो हुंदो हुयो यतलो फी कुल सबईन अल्फ सनतिन मर्रा जेको 70,000 साल का पो हिकड़ो भेरो उभरंदो ने पर्दन में जाहिर थींदो हिजाबन पर्दन में जा हिकड़ो सितारो चमकंदड़ रोशन सितारो जाहिर थींदो हो 70,000 सालन का वरी 70,000 साल गुम थी वेंदो वरी 70,000 सालन का पो वरी जाहिर थींदो वरी 70,000 साल गुम थी वेंदो हो राइतहु इसनैन व सबईन अल्फ मरह या रसूल अल्लाह उन सितारे के इए उभरंदे लहंदे 72,000 भेरा मुंह डिठो 70,000 सालन का पो उभरे वरी 70,000 साल गुम थी वने उनके 72,000 भेरा इए उभरंदे लहंदे मुंह डिठो मुझे एडी वडी उम्र हिसाब लगायो तो इहो गाने ट्रो त वो कैलकुलेटर करे या कंप्यूटर करे केडी वडी या उम्र थी वई केडो वडो जमानो थी वियो फकाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या जिब्रील व इज्जत रब्बी जल जलालुहु अना ज़ालिकल कौकब ए जिब्रील मुखे कसम पंजे अल्लाह जी इज्जत ऐं जलाल जो त उहो सितारो जेको तो चमकंदे ऐं लहंदे डिठो हुयो उहो सितारो मूं मुहम्मद करीम जो नूर हुयो गाल वणियो या न वणियो समझो या न समझो हाँ बात में मुंग तो न थो न पियल पोयां भी ॻाल्हायो साईं फरमाइन था व इज्जत रब्बी जल जलालुहु अन ज़ालिकल कौकब ए जिब्रील मुखे पंजे रब जी इज्जत ऐं जलाल जो कसम त उहो सितारो नूर जेको चिमकंदे डिठो इहो मां मोहम्मद करीम जने तू दिसंदे हुए त मां अल्लाह जे हुजूर में क़याम में बीठो हुंदोस तू दिसंदे वरी जने अल्लाह जे हुजूर में सजदे में पजी विंदोस त तोखे नजर न ईंदो हुयस मना महबूब जे मर्जी आ जंहिंखे पंहिंजो जलवो ॾेखारनि जॾहिं ॾेखारनि जेतिरो वक़्तु ॾेखारनि जे ॾेखारनि त मक्के वारा भी ॾिसी सघनि पर जे जलवो न ॾेखारनि त जिब्रील भी न ॾिसी सघे साईं तो मौजूद हुया न 70,000 साल जिब्रील ॾिसे पियो ऐं 70,000 साल महबूब जे न ॾेखारनि त जिब्रील भी न पियो ॾिसी सघे ये समझो त किरोड़े साल खां मुंहिंजो दिलबर मोहम्मद करीम मौजूद सजन का साईं हयात आई घटियो न तुझो शबाब आए ओ जाने जाना ओ शाह शाह जगन में तुझो से जवाब ना आए ओ जाने जाना
जगन में तुझो जवाब नाहे हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा ये गुलन में गुलाब ना। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं के रब सारी कायनात का अग में खलकियो संदन नूर के रब चिमकाए छॾियो ऐं पंहिंजे अॻियों बीहारियो त मुंहिंजा महबूब तूं मुंहिंजे अॻियों हुज मां तुंहिंजो दीदार कयां। ऐं जॾहिं नूर मुहम्मदी हिन दुनिया ते जलवागर थियो न तब रब कुरान में फरमायो इन्नक बिअयुनिना मुंहिंजा महबूब मूं रब जूं निगाहूं तो में आहिनि। सुभान अल्लाह। दुनिया जो दस्तूर आहे आशिक चवंदो आहे त मुंहिंजा माशूक मुंहिंजूं नज़रूं तो में मुहिब चवंदो मुंहिंजा महबूब मुंहिंजूं निगाहूं तो में मुरीद चवंदो मुर्शिदत मुंहिंजूं नज़रूं तो में। पर हिते त रंग ही निरालो आहे। हू अल्लाह आहे हू मालिक आहे हू ख़ालिक आहे नबी हुनजी मखलूक आहे नबी हुन जो पैदा कयल आहे। पर रब तो फरमाए त महबूब अहिड़ो तो वणी जो मुंहिंजूं नज़रूं रुगे तो में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पो उन नूर खे रब जेतिरो वक्त चाहियो पंहिंजे जलवन जे साम्हूं रखियो। हुजूर रब जो जलवो ॾिसंदा रहिया ऐं रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे हबीब जे नूर खे ॾिसंदो रहियो। पो जॾहिं अल्लाह चाहियो कायनात खे पैदा कयईं त मुस्तफ़ा जे नूर मां पैदा कयईं। जहान जा चिट चिटियईं उन जो असुल उन जी जड़ उन जी बुनियाद मुस्तफ़ा जो नूर हुयो। वो उन नूर के रब्बुल आलमीन जल्ल शानहू हजरत आदम जे पेशानी में रखायो। हजरत आदम का पो हजरत शीस जे पेशानी में रखायो। यो नूर मुंतकिल थींदो पाक पुठन का पाक पेटन का मुंतकिल थींदो जनाबे हजरत अब्दुल्ला वटायो ऐं अम्मा आमिना साइण जे बतन पाक में आयो। वो जॾहिं नूर मुहम्मदी हिन दुनिया ते जलवगर थियो त सारो जहान रब रोशन करे छॾियो। ऊंदाहियूं उजालन में बदलजी वियूं। महबूब जे नूर सां ज़मीन रोशन थी वई आसमान रोशन थी वियो। फलक अर्श कुर्सियुन में हर पासे चमक दमक थी वई। सिज के नूर मुस्तफ़ा जे नूर मां मिलियो। चंड के चांड्राण मुस्तफ़ा जे नूर मां मिली। वदा जेको तुझे अखियुन में नूर आ जे करे दिसी तो जहान के इहो नूर भी मुझे दिल पर मोहम्मद जे नूर जो सदको। जहान के दिसी वाइसी तो न जे महबूब जो नूर न हुजे हां तो दुनिया अंधी हुजे हां। दुनिया जी दीद काबिले नजर न हुजे हां जेकने दुनिया वारन के ॾिसण जी दीद मिली आ त नूर मुहम्मदी जे सदके। जेकने नबियन के नबूवत मिली त मदीने वारे जे सदके। रसूलन के रिसालत मिली त मदीने वारे साईं जे सदके। हदीस पाक में तो अचे मवाहिब लुदनिया जे अंदर रिवायत अचे थी त लम्मा खलक़ल्लाहु तआला आदम अलहमहु अन क़ाल या रब लिम कन्नैतनी अबा मुहम्मद।
जॾहिं हज़रत आदम के अल्लाह ताला ख़ल्क़ियो पैदा कयो त हज़रत आदम जी कुनियत रब रखी अबू मुहम्मद, यानी मुहम्मद मिठे जो पीउ जी। हज़रत आदम जी कुनियत पुट इहो दस्तूर आहे इंसान ज़ात जो, नबीअनि रसूलनि जो, त कुनियत सां सॾिबो आहे। यानी जेको वॾो पुटु हुजे न उन जे निस्बत सां, जीअं मुंहिंजो वॾो पुटु हुयो अली, मां सॾाईंदो आहियां अबू अली, अली जो पीउ। कंहिंजो पुटु अहमद, उहो चवे मां आहियां अबू अहमद, यानी अहमद जो पीउ। कुनियत रखण बि मदीने वारे साईं जी सुन्नत। हुजूर जन जो वॾो शहज़ादो हुयो कासिम, हुजूर जन जी कुनियत हुई अबुल कासिम। समझो था? तव्हां सभु पंहिंजी कुनियत रखो या सुन्नत अदा कयो। भला जे औलाद न बि हुजे न त हज़रत अबू हुरैरो साईं ॿिलियुनि सां प्यार हूंदोसि। हुजूर जन फरमाया या अबा हुरैरा, ओ ॿिलियुनि जा पीउ। हालांकि माण्हू ॿिलियुनि जो पीउ न थींदो आहे, पर ॿिलियुनि सां जो मोहबत हुअसि त हुजूर जन उन जी कुनियत रखी अबू हुरैरा। हज़रत मौला अली शेर ख़ुदा हिकिड़े ॾींहुं पंहिंजे हवेली शरीफ़ मां निकिता ऐं वञी मस्जिद नबवी शरीफ़ में हीअं मिटीअ ते सुम्ही पिया, गलनि ते मिटी लॻी वई। हुजूर जन आया, फातिमा अली किथे आहे? या रसूल अल्लाह ॿाहिरि निकिरी वियो आहे। साईं जन ॻोल्हींदे आया त हज़रत अली साईं मिटी ते सुतो पियो आहे, उहा मिटी गलनि ते लॻी वई। हबीबन फरमाया कुम या अबा तुराब, ओ मिटीअ जा पीउ उथी। हाणे सॼी दुनिया में हज़रत अली सोने जी कुनियत, मौला अली जी कुनियत अबू तुराब। हालांकि को माण्हू मिट्टी जो पी न थींदो आहे, पर हुजूर जन उहा निस्बत ॼाणाई हज़रत अली साईं खे इहो लफ़्ज़ वणियो। समझो था न? ये हर कंहिंजी कुनियत हूंदी आहे, पर जॾहिं आदम खे अल्लाह ताला ख़ल्क़ियो त आदम जी कुनियत अल्लाह पाण रखी अबू मुहम्मद चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ हज़रत आदम अलैहिस्सलाम रब खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मुंहिंजी कुनियत रखी अथई अबू मुहम्मद, मुहम्मद जो पीउ। ये मुंहिंजा मौला उहो इहो मुहम्मद मुस्तफ़ा केर आहे? मुहम्मद केर आहे जंहिंजी कुनियत मूंखे रखी अथई? रब फरमायोसि या आदम इरफा रअसक, ए आदम कंध मथे कर त ॿुधायां मुहम्मद केर आहे। महबूब जी तारीफ़ ॿुधिजे त गाटा हेठि न कयो, कंध मथे करे ॿुधो। इरफा रअसक, पंहिंजो कंध मथे कर त ॿुधायां त मुहम्मद केर आहे। जेॾी महिल फरफा रअसहु फरआ नूर मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी सुरादिकिल अर्श, जेॾी महिल हज़रत आदम हीअं जो मथो मथे कयो त अर्श जे थंभनि ते, अर्श जे कुंगरनि ते मुंहिंजे दिलबर मुहम्मद जो नूर नज़र आयुसि। छा ॾिठई? छा ॾिठई? मदीने वारे जो ॻाल्हायो ॻाल्हायो, छा ॾिठई? मुस्तफ़ा सोने जो नूर ॾिठई। फ़क़ाल या रब मा हाज़ा नूर, ओ मुंहिंजा अल्लाह, ओ मुंहिंजा परवरदिगार, ही नूर छा जो आहे? क़ाल हाज़ा नूर नबिय्यिन मिन ज़ुर्रियतिक, ए आदम हे जेको नूर आहे इहो तुंहिंजे ज़ुर्रियत, तुंहिंजे औलाद मां मुंहिंजो महबूब पैदा थींदो, उन जो नूर आहे। इस्मुहु फिस समाए अहमद व फिल अर्द मुहम्मदुन, जंहिंजो आसमाननि ते नालो अहमद हूंदो, ज़मीन ते नालो मुहम्मद हूंदो। ओ मुंहिंजा नबी सोना आदम, इहो जेको नूर ॾिसी थो न, अर्श झगमग चिमके थो, फलक चिमकनि था पिया, अर्श जा कुंगरा
झरकन था पिया इहो नूर थई मुझे मिठे मोहम्मद करीम जो पुट आदम नूर वारो हो तंहिंखे नूर नज़र आयो अॼु बि जेके नूर वारा थई न उनखे मुस्तफ़ा जो नूर नज़र ईंदो आहे जेके पाण खे नूर न आहे न उनखे मदीने वारे जो नूर बि नज़र समझो था न कोई मुल्ला जेके चवंदा नबी खे नूर चवण हराम आहे नाजाइज़ आहे नबी बशर हो असां वांगुरु माण्हू हुयो नबी के नूर न चओ मिठा उन्हनि खे पाण खे नूर कोन्हे सिज उभिरियो बीठो आहे न पर चमड़े खे सिज नज़र न ईंदो अथव ॻाल्हायो चमड़े खे सिज नज़र न ईंदो आहे भला जे सिज नज़र न अचे त पोइ इहो सिज जो कसूर या चमड़े जो कसूर सिज त जहान खे रोशन कयूं बीठो आहे न हाणे सॼो जलसो सभु माण्हू चवनि था सिज रोशन आहे पर हिकिड़ो अंधो चवे थो त सिज में नूर कोन्हे हे सभु सच आहे या उहो अंधो सचो हाँ वो चोस त तूं पंहिंजे अखियुनि जो इलाज कराए वञी किथे अहले सुन्नत जे कंहिं वली बुज़ुर्ग या कंहिं अहले सुन्नत जे आलिम वटि वञी पंहिंजे अंदर जो ऑपरेशन कराए त मुस्तफ़ा जो नूर नज़र अचे समझो था न वो रब्बुल आलमीन फरमायो त हाज़ा नूर नबिय्यिन मिन ज़ुर्रियतिका ए आदम ही उन नबी जो नूर आ जेको तुझे औलाद मां थींदो इस्मुहु फिस समाए अहमद आसमानन में उन जो नालो अहमद हूंदो व फिल अर्द मुहम्मदुन ज़मीनुन ते उन जो नालो मुहम्मद हूंदो लौलाह मा खलक़तुक जेकॾहिं उन मुहम्मद के न ख़लक़िया हा त आदम तोखे बि न ख़लक़िया अवी हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह शहीद करबला हज़रत इमाम हुसैन तो रिवायत करे पंहिंजे पीउ खां हजरत मौला अली खां शेर खुदा खां ऐं शेर खुदा तो चवे त मूं पाण दिलबर मोहम्मद करीम खां या हदीस चइबी न हाय हाय मदीने वारो बयान करे अली बुद्धे हैदर करार बयान करे त इमाम हुसैन बुद्धे इमाम हुसैन बयान करे मुहद्दिस लिखे ऐं अॼु जो सुन्नी आशिक हदीस बुद्धे सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो कुन्तु नूरन बैन यदे रब्बी कब्ल खल्क आदम बे अर्बअत अशर अल्फ आमिन हजरत आदम जे तखलीक का 14,000 साल अग में बे मां नूर हुयुस पंजे रब जे हुजूर में हुयुस अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चारियार या अली सुभान अल्लाह अञा आदम खलकियो ही ना है 14,000 साल अग में मदीने वाले जो नूर चिमकियो पे सुभान अल्लाह ऐं सैयदना मैसरा रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत त असहाबी अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह मता कुंत नबिया या रसूल अल्लाह तवां के नबूवत कदे मिली तवां कदे का नबी आयो साईं फरमायो क़ाल लम्मा खलक़ल्लाहुल अर्द वस्तवा इला समाए फसव्वाहुन्न सबअ समावातिन व खलक़ल अर्श व कतब अला साकिल अर्श मुहम्मदुर रसूलुल्लाह
जमीन रब पोखल की, आसमान रब पोखल क्यो, आसमान ते मुस्तवी अल्लाह पोथियो, सत आसमान रब पोखल क्या, अर्श रब पोखल क्यो। जने अर्श खलकई त उन्हें अर्श जे पेशानी जे मथा रब लिखियो मुहम्मदुर रसूलुल्लाह। छा लिखी? अर्श जे पेशानी ते छा लिखी? मुहम्मदुर रसूलुल्लाह खातमुल अंबिया। मुहम्मद अल्लाह जो रसूल आ ऐं सभिनी नबियन जे पुजाणी वारो नबी आ। यो रब अर्श ते लिखी जो। अज पाकिस्तानी कानून मजा आईन मजा यो इन नवाज शरीफ गंजे जे हुकूमत वारन मेटायो आ, पर आशिक उथी खड़ा थिया। हिकड़ा आशिक सिर ॾेई विया ऐं उहा जेका तब्दीली हुआ मोटायूं, जे न मोटाइन हां त सारो पाकिस्तान उथी खड़ो थिए हां। आशिक पंजू जिंदू जानियूं कुर्बान कन हां। ही पलीत चवन था हुजूर खतमुल अंबिया नाहिन, खातिमुर रसूल नाहिन, पर अल्लाह पंजे अर्श ते लिखी छडियो त मुहम्मदुर रसूलुल्लाह खातमुल अंबिया। हे मुखालिफ, हे काफर, हे मुआनिद, हे मुनाफिक, हे दुश्मन, हे शान के बर्दाश्त न करण वारा पाकिस्तान जे कानून मजा आईन मजा शिक मिटाए सघन था, पर अर्श ते केर मिटाईंदो? मुस्तफा जो शान रब अर्श जे कुंगरन ते लिखी छडियो त मुहम्मद खातमुन नबियीन। मुहम्मद सोनो खातमुन नबियीना। ओ साईं फरमाइन था व खलकल्लाहु ताला अल जन्नत अल्लती अस्कनहा आदम व हवा। जने अल्लाह ताला उन जन्नत के खलक्यो जे जन्नत में आदम ई बीबी हवा के रहाई। उन जन्नत के जने रब पैदा कयो फकतब इस्मी अलल औरा के। जन्नत जे वण जे पन पन ते अल्लाह ताला मुहम्मद जो नालो लिखी छडियो। वल अबवाबे जन्नत जे सभिनी दरवाजन ते मुहम्मद जो नालो रब लिखी छडियो। वल किबाबे जन्नत जे सभिनी कुबन जे मथा मुंहिंजो नालो लिखई। वल खियामे ऐं मुंहिंजो नालो जन्नत जे खैमन में जेके तंबू जन्नत जा लॻायई उन्हनि ते बि मुंहिंजो नालो लिखई। व आदम बैन रूह वल जसद। अञा आदम रूह ऐं जिस्म जे विच में हुयो। अञा आदम जो जिस्म न पैदा कयो वियो हो। उन महिल बि मुंहिंजो नालो जन्नत जे चपे चपे ते रब लिखी छॾियो। छो छो ॾिसो न हाणे हे भित ते कंहिं लिखी छॾियो आहे हक़ मुर्शिद, वरी होॾो मथो हे बि लिखियो अथनि, वरी होॾो हे उर्दू में हिन को लिखण वारे को पुछो छो लिखियो अथसि, छो लिखियो अथसि? चवंदो मूंखे पंहिंजे मुर्शिद सां मोहबत आहे, ॾिसंदुसि मुर्शिद यादि ईंदो। जा शइ अॻियों लिखी पई हूंदी न, माण्हू बेख़बरी में ॾिसंदो। समझो था न, मुरीद पंहिंजे मुर्शिद जो नालो थो लिखे, पर अल्लाह पंहिंजे नबी जो नालो जाॾे काॾे लिखी छॾियो। रब फरमाए त मां ॾिसां त मुंहिंजे नबी जो नूर बि साम्हूं हुजे, हुनजो नालो बि साम्हूं हुजे। ऐं जन्नत वारा जॾहिं जन्नत में अचनि न, मलाइक बि अचनि न, रुॻे जन्नत खे जाॾे ॾिसनि ताॾे मुहम्मद जो नालो लिखियो। यो मोहब्बत जो अंदाज आ पुट, मोहब्बत जो अंदाज आ। जेके यार वणंदो आ त यार जो नालो बि वणंदो आ।
हाँ मजनू जी मोहब्बत हुई लैला सा ये वेंदो हो त वेठो ये नालो लिखंदो लैला लैला वरी मिठाई छॾींदो चंदो जेड़ी मुझो महबूब सोनो आ एड़ो नालो न लिखियो ठाए ठाए लिखा वरी लिखंदो लिखी चंदो अल्लाह अञा भलो नालो न लिखियो जेड़ो मुझो यार सोनो आ एड़ो नालो अञा भलो न लिखियो वरी लिखंदो सजो डी वेठो मश्क पचाईंदो लैला दे नाले जेके जैसा मोहब्बत हुंदी आ न उन जो नालो उन के वणंदो आ तशबीह न थो ॾियां मिसाल न थो ॾियां पर अजीब रंग है अल्लाह पंहिंजे महबूब जो नालो कुबन ते दरन ते खेमन में वण जे पन पन ते थोड़ ते अर्श ते कुंगरन ते जाने काने दिल पर मोहम्मद जो नालो लिखी छॾियो छो लिखई त हर के मोहम्मद मुस्तफा जो यादगीरो हुजे अल्लाह कंदो असां भलंदासीं जन्नत में हाँ ऐं ये जेके अल्लाह नाला लिखिया आहिनि उहे अॼु बि लिखिया पिया आहिनि वहाबी को वींदो ई कोन जो मेटे छॾे समझो था मस्जिदुनि तां या रसूल अल्लाह लिखियल हूंदो न वहाबी मेटे छॾींदा आहिनि या रसूल अल्लाह हुजूर जो नालो मेटाईंदा जन्नत में अल्लाह कंदो को वहाबी वींदो ई कोन न को मेटींदो उहे नाला अॼु बि लिखिया बीठा आहिनि हलंदासीं न अल्लाह कंदो हड़ई हलंदासीं जेरी मल जन्नत में हलंदासीं त तव्हां बि ॾिसंदो मां बि ॾिसंदुसि यादि ॾियारींदो सां त करमाबाद में जेका हदीस ॿुधाई उहा जेका हदीस ॿुधाई मां करमाबाद वारो ॾिसो त नाला महबूब जा लिखिया बीठा आहिनि या न नाम मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है नाम मोहम्मद तव्हां चुमो न चुमो चप चुमंदा चो मोहम्मद चप चुमी था हिकिड़ो न ॿ भेरा चो अल्लाह बात खुलियल रहंदो जलाला किब्रियाइया अल्लाह चप खुलियल रहंदा मोहम्मद प्यारा मिठा जा कुर्बा शफकता बाछा मोहम्मद नालो ही एड़ो आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह मुस्तफा तुंजो शान वाह दिल रुबा तुंजो शान सुभान अल्लाह पो अजीज पाक जा लफ्ज हैं फलम्मा आयाहुल्लाह ताला जने अल्लाह ताला हजरत आदम के जिंदगी बख्शी रूह फूके मिट्टी जे पिनोड़े में रूह फूके हजरत आदम अलैहिस्सलाम ही उठी जेमल अख खोली नजर इलल अर्श त पहरी नजर अर्श ते अर्श के जो ॾिठई फरा इसमी अर्श ते आदम मुंहिंजो नालो लिखियल ॾिठो छा ॾिठई महबूब जो पाक नालो लिखियल ॾिठई फअखबरहुल्लाह ताला इन्नहु सय्यदु वलदिक ए आदम इहो मोहम्मद मिठो थई जेको तुंहिंजे औलाद में सभिनी जो सरदार आ ॻाल्हायो सभिनी जो हाँ तव्हां जो सरदार अली गौर खान आया मोहम्मद गौर खान चाना बई सरदार है हाँ तू सुभाणे सरदार के जो जड़ो तू मार तेड़ो मां भी मार ताके मारन के हथ भी कोन दीदो गबोल विंदो ने के हथ दीदो मार के हथ भी कोन दीदो मुझे राज जो आ और तू चवीस जड़ो सही तू मार तेड़ो मां मार तेड़ियों बाकियों तो के तेड़ियों मुके दे खबर है सरदार बर्दाश्त करे सघंदो अरे शर्म न तो अचे नबी जो उम्मती सदाई चई त नबी मुआ करो या
उडी न थो मरी जो तू नबी के पान जेड़ो तो समझी या पान के नबी वांगुर तो समझी न तुझे अंदर में बदबू आ मुझो नबी खुशबू वारो तुझे अंदर जुल्मता उदाहिया मुझो नबी नूर वारो आ तुझे अंदर में जहालता मुझो नबी हिदायत आ तुझे अंदर में कुपता कूड़ा ख्यानता मिलावता दचला धोखेबाजिया मुजादा मुझो नबी सरापा नूरा रहमता बरकता अता है सखा है इनायता हर के जेला मुझो नबी रहमत जो फेकर हाँ उम्मती सराए वरी नबी सा हमसरी ऐं बराबरी जी दावा करे मां तो चवां थे ने के ढक्कण जे पानी में बुॾी मरण खपे इन जे जीअण जो को हक़ ई नाहे जीअन उहे जीअण उन्हनि जो तो ठहे जन जी मदीने वारे सा मोहब्बत जीअन हे आशिक भली जेके सोने नबी जा तराना गाईंदा वतन मीलाद मल्हाईंदा वतन गली गली नगर नगर शहर शहर मुस्तफा जी वाखाण कंदा वतन जीअण इन्हनि जो ठहे थो हाँ सुभान अल्लाह महबूब जी तारीफ़ वणेव थी या नथी वणेव एकड़ा वरी जलसो कंदा मजलिस कंदा वो तारीफ़ पंजे पीउ जी पंजे डाडे जी पंजे चाचे जी पंजे मामे जी पंजी तारीफ़ कंदा अरे तारीफ़ कर त मदीने वारे साईं जी तारीफ़ कर मानू आया है तो के चंदो था जन त मुस्तफा जे सदके टुकर तो मिले त मदीने वाले साईं जे सदके जेकने तुझे वडन के इज्जत मिली तब मुस्तफा करीम जे सदके मिली ॾिसी वठो आशिकन के भी ॾिसो ऐं हुननि माण्हुनि खे बि ॾिसो जेके मुस्तफा सां नींहुं लाहींदा आहिनि मोहबत रखंदा आहिनि जेके जंहिंसां मोहबत हूंदी आहे न उहो रुॻे तात तवार उन यार जी ॻाल्हि पंहिंजे महबूब जी कंदो ॿी ॻाल्हि उनखे वणंदी न पोइ तव्हांखे मुस्तफा जी ॻाल्हि वणे थी कंहिंखे कंहिंखे वणे थी दिलि ठरेव थी दिल ठरेव थी नबी सोने जो शान बुधी दिल ठरेव थी अल्लाह कंदो सदाई खुश हूंदो जे तहां के महबूब जी तारीफ वणे थी न त तव्हीं भी अल्लाह के वणो था हां वो महबूब जे अचण ते मरहबा मरहबा चऊं मरहबा मरहबा दिल रुबा वाह तू जो अचण बुत भोरा थियण वाह तू जो अचण बुत भोरा थियण ही तुंजा मोजज़ा मरहबा 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 दिल रुबा ही हली वही खबर अज मक्के जे शहर नूर चिमक्या चिटा सारे आलम डिठा मरहबा मरहबा ओ नूर चिमक्या चिटा हर के आशिक डिठा मरहबा 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 महबूब चन पिया रात के रब फरमायो त रात तू ऊंदा ही पंजी वेड़े खण ओ सिज तू तिड़को न कजाए तेज रोशनी न कजाए ओ सुबह ओ सोजरा तू भी मुझो महबूब तो चे रात जी ऊंदाही भी न हुजे सिज वारो तिड़को भी न हुजे सुबह वारो थधड़ो वक्त हुजे मुझे दिल पर मोहम्मद जे नूर सा जग के मां रोशन करण वारो आया चंद्र चांड्रो की न कर सिज थोरो सब्र सूह कर सोझरा
सूह कर सोजरा वर तू बादे सबा मुस्तफा मुस्तफा मरहबा मरहबा। चौ चौ मरहबा 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 मरहबा। हुरू आयूं हली आमिना सा मिली, हुरू आयूं हली आमिना सा मिली। तन थे सेहरा पढ़िया कोट किसरा किरिया, ओ तन थे सेहरा पढ़िया कोट किसरा किरिया। मरहबा 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 मुस्तफा मुस्तफा। करमाबाद में अज तमीला दुआ हर कोई शाद हुआ। केड़ा केड़ा खुश थे आयो अब तू भी भरत मूवी वारा हे मुस्तफा जे अचण ते खुशी मल्हाइण वारन जा ये हथड़ा मथे खजल भरे छॾ क़यामत ताईं दुनिया ॾिसंदी रहे। अज तमीला दुआ हर कोई शाद हुआ। लख मुबारक मिठा चाह जा पढ़ चिठा। लख मुबारक मिठा चाह जा पढ़ चिठा। मरहबा 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 मरहबा। तोखे नबूवत मिली ऐं रिसालत मिली। रहमतुन जी रिदा, रिदा मना चादर, कब्बा मना कुर्तो। रहमतुन जी रिदा कुर्बतुन जी कब्बा। मरहबा 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 मरहबा। दिलरुबा दिलरुबा वाह तू जो अचण बुत भोरा थियण। वाह तू जो अचण ही तुंजा मोजज़ा। मरहबा मरहबा करमुला थया करम मिटिया जोरो जुर्म। हिन जमायत ते थया करम मिटिया जोरो जुर्म। छो न सजदा निभा रूह राज़ी कबा। छो न सजदा निभा रूह राज़ी कबा। मरहबा 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 मरहबा। दिलरुबा दिलरुबा हबीब आया त आंगुर मुबारक मथे हुई। अल्लाह अकबर कबीरा वल्हम्दुलिल्लाह कसीरा। सुब्हानल्लाह बुकरतम व असीला। अल्लाह जी वडाई पे बयान कयूं, रब जी वहदानियत पे बयान कयूं। ऐं पो मुझे लजपाल नबी जा चप मुबारक चुरण लगा। अड़े बार जमंदा हिन त रोंदा हिन। बार जमंदा हिन पंहिंजे उन आवाज में उहा उहा जो आवाज कंदा हिन। पर मुंहिंजो दिल पर हबीब आयो त चप मुबारक चुरन पिया ऐं आवाज पियो चे रब हबली उम्मती रब हबली उम्मती रब हबली उम्मती रब हबली उम्मती। ए मुझा अल्लाह मुझी उम्मत मुखे बख्शे दे।
मुझी उम्मत मुखे बख्शे दे, मुझी उम्मत मुखे बख्शे दे, मुझी उम्मत मुखे बख्शे दे। अबे ये दुआ को न खुरी हुंदी तुझे ला, अम्मा ये दुआ तुझे ला को न खुरी हुंदी, तुझे मारूड़न तोखे ये प्यार न ॾिनो हूंदो जे मुझो दिल पर मोहम्मद करीम तुझे मुझे ला दुआऊं पियो घुरे। रब हबली उम्मती, रब हबली उम्मती। ओ तुझा थोरा मदनी लाहिण खां लंघे विया, तुझा गुण ॻाल्हियूं साईं, तुझा गुण ॻाल्हियूं ॻणण खां लंघे विया, तुझा थोरा मदनी लाहिण खां लंघे विया। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ओ मिठा ही मुझे सोने नबी जे विलादत वारी रिवायत ॿुधई, पर हिकड़ी रिवायत मुखे हींअर ज़हन में थी अचे, चवंदो ॿुधायां जेरी मल मुझे सोने हबीब जी दुनिया ता रुखसती पई थिए, जेरी मल पंहिंजे रब सां मिलण पिया वञन, दुनिया ता पर्दो फरमायो, जेरी मल साईं जन जे जसदे पाक के मज़ारे अनवर में पेला थो वियो, हुजूर जो सौट हजरत अब्बास जो पुत्र हुजूर जो सौट चे तो महबूबन जे पाक जिस्म के मुंह पे हथन सां लाथो, जेरी मल जिस्म मुबारक हेठ लाथुम, दिल चाहो त मां पर्दो हटाए कफन मुबारक हटाए आखिरी दीदार करे वठा। तो जिनमल चेहरे मुबारक ता कफन मुबारक हटायो में ओडी मल दिसा त मुझे लजपाल नबी दा चप मुबारक चुर, सुने नबी दा चप मुबारक चुरन पिया ऐ आवाज दनो तो उज़नी इंदा मुकन वेझो कयो त बुधा हींअर हुजूर छा था चवनि, जेरी मल कन वेझो कयुम जा खणी ॿुधा त आवाज़ पियो अचे रब हबली उम्मती, रब हबली उम्मती, रब हबली उम्मती। ए मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे, मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे। चो सल्लल्लाहु अलैहि या ओ मुझे दिलड़िया जो दिल पर महबूब मोहम्मद रहमत जो पिरी पे कर, महबूब मोहम्मद अल्लाह ॾियण ते वंडो हथिया भी बनजे, वो सुनो सखी सरवर महबूब मोहम्मद मुझे दिलड़िया जो दिल पर एड़ो प्यार एड़ो कुर्ब के न ॾिनो न ॾेई सघंदो जहिड़ो दिल पर मोहम्मद लजपाल।
बराबर असी गदलायूं असी गुनहगार असी निकम्मायूं पर वरी भी उन्हें करीम ते नंगो ओ नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना जीवे तीवे पालना ऐब न फोलना नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना मेरियां ते मंदियां बेशक गंदियां मेरियां ते मंदियां बेशक गंदियां ओ ठकी मेरा ढोलना ओ ठकी मेरा ढोलना ऐब न फोलना नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना जीवे तीवे पालना ऐब न फोलना जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ मिठा एड़ो कुर्बदार करीम असा के मिलियो केड़ो असांजो बख्त पाक बल्लो बुधाए बुधाए इन महबूब जे अचण ते खुशी मलाए जे या न मलाए जे एड़े पुनल के राजी कजे या नाराज कजे जवाब दियो राजी कजे या नाराज कजे ओ मिठा एड़े महबूब तां त जेकर जिंद जान घोरे छजे एड़े महबूब जो हर हुक्म अखियुन ते रखजे हर फरमान ते अमल कजे जेको आर्डर दे उन्हें जे मथा अमल कजे इहो ही असा गुलामन जेके सूहे तो ठहे ओ मिठा जेकने महबूब राजी थी वियो त अल्लाह भी राजी थी विंदो त जन्नत जा दर भी तुंजे लाइ ओ अज कोशिश इहा करनी आ त उन महबूब जी रजा वारी वाट वठूं उन प्यारे प्रिय के राजी करण वारो रस्तो इख्तियार कयो छा था चो महबूब के राजी कंदो महबूब जा फरमा बरदार थींदो तो जेके नमाज न पढ़ंदा आहियो नमाज पढ़ो जिनके सुहारी नाहे से दाढ़ी रखो जेके चोरियुन में जिनाउन में नशन में खुदा जो वास्तो थव ये गुनाहन जा कम छडियो फड़ा न कयो फसाद न कयो फितना न कयो झेड़ा झगड़ा न कयो ओ मिठा पान में मिठ मोहब्बत रखो सब मुस्तफा जा गुलाम हिक थी वजो हां महबूब जा सच्चा फरमा बरदार थी वञो वो दुनिया भी तव्हां जी आखिरत भी तव्हां जी क़यामत के प्यारे में महबूब चौंदा मुझा मौला हे मुझा उम्मती ते घोटकी वारा जेके मुझी फरमा बरदारी कंदा हां जे महबूब सिफारिश कंदा तो पो छाजो हिसाब छाजो पुछा हां छाजा लेखा चोखा ऐं छाजा पुलसरात ऐं छाजा जहन्नम जा अज़ाब जे सोनो हबीब राज़ी त अल्लाह भी राज़ी जन्नत जा अठई दर भी तुझे ला खुली वो छाता जो महबूब के राज़ी कंदो हां सोने हबीब के राज़ी करण वारी वाट वठी त 5 वक्त नमाज पढ़ कुरान जी तिलावत कर अल्लाह जो जिक्र कर अल्लाह वारन जी सोबत में सालिहन जी संगत में वे अल्लाह जो कुरान बुधी उन्हें ते अमल कर त अल्लाह जी जात राज़ी मदीने वारो साईं
हाँ तो मिठा ही महफिल जेका हिते थिए थी इहा तव्हांजे फ़ाइदे ऐं तव्हांजे भलाई जो सॾु मिले हिते जे अची तो चार ॻाल्हियूं ॿुधी थो त इहो तुंहिंजे लाइ पंहिंजो फ़ाइदो आहे वो मिठा हीअ मजलिस तुंहिंजे गुनाहनि जो कफ़ारो बणिजी वेंदी हाँ इहा मजलिस न छॾबी ॻाल्हायो इहा मजलिस न छॾबी पर ॿियनि खे बि दावत ॾेई आण मन को मुसलमान सुधरी पवे नेक बणिजी पवे मुरीद जंहिंजो आहीं उन जो हुजे मूंखे कंहिंजे मुरीद करण जी ज़रूरत न आहे मुंहिंजो मंशूर इहो आहे मुंहिंजो दस्तूर इहो आहे मुंहिंजी ख़्वाहिश इहा आहे त मुस्तफ़ा जा ग़ुलाम सभु महबूब जा फर्मा बरदार थी वञे मुरीद भली कंहिंजो हुजी तोखे अल्लाह पंहिंजो मुर्शिद बख़्शे थी पंहिंजे मुर्शिद जी ग़ुलामी कर ॾन वञी उन खे ॾे पर मुंहिंजो अर्ज़ इहो आहे त मुंहिंजे दिलबर नबी जे दर जी ग़ुलामी कर फर्मा बरदारी मुस्तफ़ा करीम जी कर त महबूब जी अॻियों मयार न मिले महबूब जो कुॾोरापो न मिले सोने नबी जो फर्मा बरदार थींदे महबूब राज़ी थींदा ऐं अल्लाह जो रहमतूं बि तो ते वॾ फुड़े वांगुरु वसल अल्लाह करीम मुझे चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजी दर ते क़बूल मंज़ूर फरमाए रब करीम शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए रात इंशाअल्लाह ताला रहड़की में प्रोग्राम ऐं सुभाणे ॾींहं जो वरी खुशकन जे ॻोठ में इंशाअल्लाह ताला परे खां पंधु करे मुंहिंजी तबियत भी ठीक न हुई पर तव्हांजे मोहब्बत में आयो आहियां ऐं तव्हांखे बि हक़ आहे त इन मजलिसुनि में शरीक थियो अल्लाह ताला जल्ल शानो शाल अमल जी तौफीक अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वग़फिर लना मा मज़ा या वासिअल करमी या अल्लाह इन सारी जमात राज़ी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं फरमा हे मुंहिंजा मौला असांजे हाल ते रहम करम कर पंहिंजे हबीब जे सदके राज़ी थी हे मुंहिंजा मौला हे मुंहिंजा करीम रब हिन सारी जमात ते करम कर असांजा गुनाह माफ़ कर मदीने वारे साईं जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब कर इन्न अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन इंशाअल्लाह हिन रबीउल अव्वल जी 23 जी शाम 24 जी रात फजलाबाद शरीफ मातली में सालानो उर्स मुबारक मुर्शिदन करीमन जो उन जे लाइ तव्हां सभु